बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शुरू अल्लाह जे बाबरकत नाले सां जेको निहायत ई रहम करम वारो आहे, रहमान आहे, रहीम आहे, जेको असांजे दिलनि जा राज़ ख़ूब ॼाणे थो। हिकु नओं मौज़ू खणी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थियो आहियां। उमेद त तव्हांखे अॼोको मौज़ू पसंदि ईंदो। हिन दुनिया में ठाहिण वारा घटि ऐं टोड़ण वारा घणा आहिनि। अगरि ठाहिण वारनि जो तादादु वधंदो त यकीनन सुकून भी थींदो, अमन भी थींदो ऐं सभई हिक ॿिए सां मुहबत भी कंदा, प्यार भी कंदा ऐं इन में मुहबतूं वधंदियूं बि। जॾहिं बि दिलनि मां नफ़रतूं ख़तमु थींदियूं त उन टाइम ते ही जहान जन्नत थी पवंदो। हिकिड़ो कुराड़ो दर्ज़को कमु कंदो हुयो। उनजो पुटु मदरसे में पढ़ंदो हो। उहो डेली अची पंहिंजे पीउ सां वरी हथ मराई भी कंदो हो। कॾहिं बटण हणंदो हो, कॾहिं काज कराइण वेंदो हो, कॾहिं सफ़ाई कंदो हुयो। पीउ ॾिठो त हिन जो ध्यानु जेको हिन दुकान ते घणो आहे, मदरसे ॾे घटि आहे। पोइ पीउ हिन खे चयो त मां तव्हांखे वॾे में वॾो सबक़ु ॾींदुसि। जंहिं ॾींहुं तव्हां सीपारो पास करे ईंदव ऐं तव्हां हिन खे यादि करे ईंदव त उन ॾींहुं तव्हां मूंखां हिकिड़ो दुनिया जो वॾो सबक़ु सिखंदव ऐं उहो सबक़ु तव्हांखे सॼी ज़िंदगी लाइ कमु ईंदो। काफ़ी टाइम गुज़रियो। नंढड़ो आयो दुकान ते, पंहिंजे पीउ खे पेरें पई हथु ॾिनई। उनखे चयईं त अबू तोखे मुबारक हुजे, अॼु मूं सीपारो पास कयो आहे ऐं उस्ताद खे बि मां मुबारकी ॾिनी आहे ऐं उन बि मुंहिंजो मथो चुमियो आहे। पीउ हेठि वेही पुट जो मथो चुमियो, उनखे वरी कम में लॻाए चॾईं। पुट ज़िद कयो त बाबा तव्हां मूंखे चयो हो त तव्हां ज़िंदगी जो हिकिड़ो वॾो मूंखे सबक़ु सेखारींदव, मूंखे उहो सेखारियो। हुन चयो हा पुट सेखारियां थो। चयईं त कैंची बि खणी ॾे ऐं इहे कपिड़ा बि खणी ॾे। हुन कुराड़े टेबल ते कपिड़ा रखी कैंचीअ सां हिन खे टुकड़ा टुकड़ा कया। कैंचीअ त मिंट में कयो त टुकड़ा टुकड़ा जाते हथु रखंदो वियो त कपिड़ो कटिबो वियो। कैंची खे खणी पेरनि जी जॻह ते रखी ऐं वरी सुई में धाॻो विझी उन सभिनी टुकड़नि खे सिलाई करणु वेठो। सिलाई कंदो वञे, वरी उनखे सिधो करे, वरी सुईअ खे खणी पंहिंजे रूमाल जेको पटको ॿधल हुओसि उनखे हणी छॾे, वरी हिन खे सिधो करे, वरी उतां सुई कढी, वरी पुट जो सॼो ध्यानु पंहिंजे पीउ ॾे हुयो। उन पीउ खां पुछियो त बाबा तव्हां अॼु अजीब ॻाल्हि कई, जेको कमु मां तव्हांजो ज़िंदगी न ॾिठो। चई कहिड़ो? चई त क़ीमती कैंची खे तव्हां हिकु त पेरनि में रखियो ऐं मामूली सुईअ खे पंहिंजे पग में रखियो। चए पोइ दुनिया जो वॾो सबक़ु इहो ई आहे जेको तव्हांखे मां सेखारणु थो चाहियां। चई कीअं? चई बाबा ॾिस, कैंची महांगी शइ आहे, 1500-2000 जी कैंची आहे। हिन जो कमु छा आहे? कपिड़े खे कटे अधो अधो करे, हिकु कपिड़े खे ॿथो करे। हालांकि ही ताक़त वारा माना महांगो बि आहे। मां हिन खे पेरनि ते रखी छॾियो आहे। हुनजी जेका अहमियत आहे, ऐं सुई मामूली शइ आहे जेको टके आधी ते मिलंदो आहे। उनखे मां पग ते इन लाइ रखियो त हे ॿिनि टुकड़नि खे पाण में जोड़े थो, त हिन जी अहमियत मथे ते हुजणु खपे। हिन दुनिया में एतिरा माण्हू आहिनि जेके हिक खे ॿ कंदा आहिनि, कटे अलॻि करे छॾींदा आहिनि। पुट हिन जी ॻाल्हि ॿुधी ॾाढो हैरान थियो। ॻाल्हि हुनखे सम्झ में बि अची वई। असांजे हिन मौज़ू मां सबक़ु असांखे इहो थो मिले त ठाहिण वारा घटि, ड्राइण वारा घणा। ऐं जेके ड्राइण वारा आहिनि उन्हनि जो हली हली उन्हनि जी अहमियत एतिरी थींदी जो कैंचीअ वांगुरु हो पेरनि में पिया हूंदा ऐं सुई जेको मामूली आहे उनखे जेको ॿिनि टुकड़नि खे जोड़े गॾु थो करे त उनजी अहमियत मथे ते हूंदी, उनजो शान, उनजो इज़त बि मथे हूंदो। त हमेशह कोशिशि कंदा कयो त जिते ॿ विढ़नि त उनखे ठाहिण जी कोशिशि कंदा कयो। इहो न ॾिसो त असांजी का अहमियत कोन्हे। अहमियत तव्हांजी तॾहिं थींदी जॾहिं तव्हां ॿिनि खे ठाहींदव, ॿिनि खे जोड़ींदव। सुई मामूली शइ आहे, बाज़ारि में आम मिली थो वञे, सुई खे हर को ख़रीद थो करे सघे। ₹1, ₹2, ₹5 पैकेट थो मिले, पर उनजी अहमियत एतिरी वॾी आहे जो सुई खां सवाइ को कम बि नथो थी सघे। मां मौज़ू में स्टार्ट में चयो त ठाहिण वारा घटि, धार करण वारा वधीक आहिनि ऐं ताक़त वारा आहिनि, ऐं अहमियत वरी बि ॻंढण वारनि जी आहे। मुंहिंजो वीडियो अगरि तव्हांखे पसंदि अचे त शेयर ज़रूरु कजो। मूंखे कंहिं ॿी वीडियो ते ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।